अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सी रहे हुए 4 JDO न्यूज़ ऐं वज़ीर उंडड़ ख़बर शामिल कयूं था। दिलदार चांडियो जी सेक्टर कमांडर बेटे कटरी ऐं SSP मोटरवे सज्जाद हुसैन भट्टी चयो आहे त सुठी सिहत लाइ सेहतमंद सरगर्मियूं बहितरीन किरदारु अदा कनि थियूं, जंहिं लाइ रांदि सभ खां वधीक आहे। गवर्नमेंट डिग्री कॉलेज सकरण में हमदर्द क्रिकेट क्लब पारां ज़िला शहीद बेनज़ीराबाद जे मुख़्तलिफ़ शहरनि जे तंज़ीमुनि जी टूर्नामेंट जे फाइनल में इनाम विरहाइण वक़्तु ॻाल्हाए रहियो हो। हुन चयो त ही नौजवान ई आहिनि जंहिंखे अॻिते हली हर प्लेटफॉर्म संभालणो आहे। क्रिकेट एसोसिएशन जे सदर अली हसन उनड़ चयो त अॼोकी नफ़्सा नफ़्सीअ वारे दौर में अहिड़ा प्रोग्राम करे नौजवाननि खे मसरूफ़ करण सां मंझंदि शऊर पैदा थींदो। टूर्नामेंट जे ऑर्गेनाइज़ेशन अमीर बख्श रिंद आयल महिमाननि खे भली कार चई खेनि इनाम विरहाइण लाइ ऐलान कयो। SSP पहिरियों इनाम फाइनल खटींदड़ टीम सुपर स्टार खे ट्रॉफी ऐं 10,000 रोक रक़म, जॾहिं त हाराईंदड़ टीम हैदरी स्पोर्ट खे 2,000 रोक रक़म ऐं ट्रॉफी इनाम तौरु ॾिना। उन मौक़े ते महिमान ख़ासि हुसैन बख्श रिंद ॿिन्ही टीमुनि खे 5,000 ऐं 10,000 ऑर्गेनाइज़िंग कमेटीअ खे ॾिना। तक़रीब खे हमदर्द जे मजीद अब्बासी, निसार परियार, मजीद लाखो, दिलदार चांडियो पिणु ख़िताब कयो, जॾहिं त नूरदीन किरियो, लतीफ़ सोलंगी, अल्ताफ़ भट्टी ऐं ॿिया पिणु शरीक हुआ। जीअं बि क़ौमुनि जो जेका ग्राउंड जेके आहिनि उहे आबाद हूंदा आहिनि त उन अस्पतालियूं वीरान थियूं आहिनि। ही नौजवाननि जे लाइ सिहत जे लाइ ज़बरदस्त एक्टिविटीज़ आहिनि। सकरणमी PTI जी तरफ़ खां अमीर गुल रिंद ही ज़बरदस्त टूर्नामेंट कराया हुआ, असां उनखे मुबारकबाद पेश कयूं था। ये एनुअल ये स्पोर्ट्स इवेंट करवाते रहते हैं, जिससे ये जो हमारी यूथ है, नौजवान नस्ल है, इसको एक प्लेटफॉर्म मिलता है, इसको एक मौका मिलता है कि वो यहाँ आकर जो उनकी हिडन जो क्वालिटीज़ हैं, खूबियाँ हैं, वो सामने आती हैं। मैं समझाता था ये पाकिस्तान तहरीक इंसाफ की मेज़बानी में जो क्रिकेट टूर्नामेंट थियो हो गुज़िरियल 1 महीने खां वठी हलियो पिए, काफ़ी टीमूं हुयूं। अॼु जो फाइनल मैच आहे, मैच में ॾिसूं था हाणे आख़िरी मरहल में कंहिंजी क़िस्मत थी सितारो थो चढ़े। ऐं ओवरऑल इन रांदि जे हवाले सां मां एतिरो चवंदुसि त अॼुकल्ह मुआशिरे में जिते चारई तरफ़ा बुराइयुनि जनम वरितो आहे, उन हिसाब सां अहिड़ा प्रोग्राम, अहिड़ियूं रांदियूं जेको आहे सो हिकिड़े बहितर समाज खे जेको आहे सो माना जोड़े सघनि थियूं। ऐं नौजवाननि खे हिननि सरगर्मियुनि में शिरकत करण सां मां सम्झा थो सम्झनि सिहत बि बहितर थींदी। बहरहाल मां हिते सकरन क्रिकेट जे चेयरमैन अली हसन उनड़ ऐं अमीर गुल रिंद जो बि शुक्रगुज़ार आहियां, जेके वक़्तनि वक़्तनि साल में ॿ टे प्रोग्राम नौजवाननि जे लाइ ही तफ़रीह बि आहे, त सिहत बि आहे, रांदि बि आहे, त उन लाइ कंदा रहंदा। उन्हनि जो महिरबानी। साईं, ही सकरण वारनि जे लाइ ख़ुशकिस्मती आहे जो हमदर्द ऑर्गेनाइज़ेशन ऐं गुल मोहम्मद साहब वारा हिननि मेलनि मचाइण में हिमत अफ़ज़ाई कनि था नौजवाननि जी, ऐं तमामु सुठो रुझान आहे त नौजवान रांदियुनि जे तरफ़ अचनि ऐं तफ़रीह मुहैया थिए थी। इहो तमामु सुठो कमु आहे, सकरण वारा ख़ुशकिस्मत आहिनि इन हवाले सां। जीअं त तव्हांखे PTI जे मैनिफेस्टो ऐं हुनजी आइडियोलॉजी जेकॾहिं ख़बर हुजे त असांजी पहिरीं प्रायोरिटी, मुंहिंजो पंहिंजो तालुक़ु पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खां आहे, असांजी पहिरीं प्रायोरिटी आहे त असां हेल्दी एक्टिविटीज़ जेके आहिनि उन्हनि खे प्रोमोट कयूं। त हीअ जेका सेहतमंद हिकु सरगर्मी आहे, इहा ॾिसी करे ॾाढी ख़ुशी थिए पई। ऐं मुबारकबाद पेश कंदुसि जेके हिन टूर्नामेंट जा ऑर्गेनाइज़र आहिनि, ख़ुसूसन अमीर गुल रिंद साहब ऐं मजीद अब्बासी साहब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरियां मां तव्हां नौजवाननि खे जस्ट ॾींदुसि, जेके नौजवान माशाल्लाह क्रिकेट जे हिकिड़ी क्रिकेट जी बि माना हिकिड़ी ज़िंदगी आहे, उन ज़िंदगी जे तव्हां मेला था सजायो। इन खां पोइ जीअं अमीर गुल रिंद ही टूर्नामेंट मतिलबु ऑर्गेनाइज़ कयो, मां ऑर्गेनाइज़ टीम खे बि मुबारकबाद पेश कंदुसि ऐं तव्हां नौजवाननि खे। ऐं माशाल्लाह ही सकरनि लाइ बहितरीनु मेलो आहे। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो A4 JDO न्यूज़।